पैसा पिरालो ख़बर थोड़ी जारी आहे। ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो पुलिस जी शानदार कार्रवाई। मंदर मां चोरी थियल सामान हथ करे मालिकनि हवाले कयो वियो। पिरालो नुमाइंदो माजिद अली सोलंगी पिरालो थाणे जे एसएचओ जी बहितरी हिकमत अमली सां पुलिस जी वॾी कामयाबी हासिल कंदे ॻाढ़ी मोरीअ संगत राम मंदर मां कुझु ॾींहं अॻु चोरी थियल 10 देगियूं ऐं हिकु अदद मोटरसाइकिल रिकवरी करे वरिती आहे। पुलिस मूजिबि रिकवरी कयल सामान पिरालो थाणे जे एसआई मुज़फ़र मारूफ़ अब्बासी, ॻाढ़ी मोरीअ जे मुखी हीरोमल, मुखी हरीमल, एडवोकेट सैयद क़ुर्बान अली शाह ऐं वॾेरो अब्दुल हमीद अबड़ो जे मौजूदगीअ में असुल मालिकनि हवाले कयो वियो। इलाइक़े जी मौजूद ऐं समाज जे अॻुवाणनि पिरालो पुलिस जे हिन कामयाबी खे साराहे जोगियो आयो आहे। अहिड़े कार्रवाइयुनि ॾुआरनि लाइ ख़बरदार कंदड़ ऐं अवाम माण्हुनि लाइ अहमियत जे सबबु